नाज़रीन अहम ख़बर खे ॾींदासीं। लाड़काणे में नादरा ऑफिस में औरत खे चमाट हणण वारी वीडियो वायरल थी वई आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। लाड़काणे में नादरा ऑफिस में औरत खे चमाट हणण वारी वीडियो वायरल थी वई आहे। वीडियो वायरल थियण खां पोइ एसएसपी डॉक्टर मोहम्मद इमरान मामले जो नोटिस वरितो। सिपाही ज़ैब जतोई खे मुअतल कयो वियो आहे, जॾहिं त एएसपी सिटी अतीकुर रहमान खे जांच ऑफिसर मुक़रर कयो वियो आहे। अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। लाड़काणे में नादरा ऑफिस में औरत खे चमाट हणण वारी वीडियो वायरल थी वई आहे। वीडियो में सादा कपड़ा पहिरियल पुलिस एहलकार ज़ैब जतोई औरत खे चमाट हणंदे ॾिसी सघिजे थो। अवां खे नाज़रीन अपडेट कयूं पिया। अहम ख़बर खां त लाड़काणे में नादरा ऑफिस में औरत खे चमाट हणण वारी वीडियो वायरल थी वई आहे। वीडियो में सादा कपड़ा पहिरियल पुलिस एहलकार ज़ैब जतोई औरत खे चमाट हणंदे ॾिसी सघिजे थो। वीडियो वायरल थियण खां पोइ एसएसपी डॉक्टर मोहम्मद इमरान मामले जो नोटिस वरितो। सिपाही ज़ैब जतोई खे मुअतल कयो वियो आहे, जॾहिं त एएसपी सिटी अतीकुर रहमान खे जांच ऑफिसर मुक़रर कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील सां राब्तो कयो आहे लाड़काणे में सिटी न्यूज़ जे ब्यूरो चीफ ज़फर अबड़ो सां। ज़फर, अपडेट कजो, वीडियो वायरल थी आहे। लाड़काणे जे नादरा ऑफिस में जेको एहलकार ज़ैब जतोई औरत खे जेको थप्पड़ हणी रहियो आहे, जेका वीडियो जेका उहा वायरल थी आहे, हुन में ॾिसी सघिजे थो त इहो एहलकार जेको औरत खे जेको चमाट हणे पियो। सो इन वाक़े जो एसएसपी लाड़काणो डॉक्टर इमरान नोटिस वरितो आहे ऐं जेको एहलकार आहे ज़ैब जतोई उनखे मुअतल कयो वियो आहे। हिन मामले जी जांच लाइ एएसपी अतीकुर रहमान मेकण खे जेको आहे सो जांच ऑफिसर मुक़रर कयो वियो आहे त उहो इन सॼे मामले जी जांच करे त जीअं वधीक हिन एहलकार जे ख़िलाफ़ कार्रवाई करे सघिजे। इन हवाले सां हीअ जेका वीडियो वायरल थी आहे हिनखे सोशल मीडिया ते समाजी वेबसाइटुनि ते जेको आहे सो तमामु घणो निंदियो वियो आहे, मज़म्मत कई वई आहे। इन एहलकार जे ख़िलाफ़ कार्रवाई करण जो जेको आहे जी। ठीकु आहे, वॾी महिरबानी अवां जी।